जामशोरो इत्तेहाद अॻुवाणनि जामशोरो ज़िले में मकानी चूंडुनि में रिकॉर्ड धांधली जो इल्ज़ाम आणींदे नतीजनि खे रद्द कंदे ॿीहर इलेक्शन कराइण जो मुतालबो कयो आहे। जामशोरो इत्तेहाद अॻुवाणनि डॉक्टर सिकंदर शोरो, मलक चंगेज़ खान, कांबू खान बिरहमाणी, आरब खान बिरहमाणी, पी नदीम शाह जीलानी, सिंध पालारी इत्तेहाद अॻुवाणनि हाजी मोहम्मद रमज़ान पालारी, डॉक्टर अनवर पालारी ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जामशोरो ज़िले अंदरि सरकारी मशीनरी ऐं बंगलनि जे माण्हुनि ज़रिए मकानी चूंडुनि दौरान रिकॉर्ड धांधली कई वई, जिन जा वीडियो सबूत भी मौजूदु आहिनि। अहिड़ी इलेक्शन खे मुकमल तौर ते रद्द करियूं था ऐं मुतालबो करियूं था त ॿीहर इलेक्शन कराई वञे। हिननि चयो त जामशोरो, कोटड़ी, महाजन थाणो बुलाखान ऐं सेवण में मनपसंद प्रिज़ाइडिंग ऑफिसर, डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ऐं रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कया विया। इलेक्शन में हुकूमत पंहिंजी मशीनरी इस्तेमालु करे हथ वठी जामशोरो इत्तेहाद जे वोटरनि लाइ ॾुखियो माहौल पैदा कयो। हिन इलेक्शन में हथ वठी पीपी नुमाइंदनि खे खटायो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते सरेआम धांधली करे ठपा हया विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पोलिंग जे अमल खे हथ वठी स्लो कयो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन तां असांजे एजेंटनि खे ज़बरदस्ती ॿाहिरि कढी कूड़ी रिज़ल्ट असां मथां मड़ी वई आहे। हिननि वधीक चयो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर हुकूमती धुर जे उम्मीदवार जा माइट या वरी मनपसंद माण्हू हुआ। हीअ इलेक्शन जामशोरो ज़िले जे अवाम सां मज़ाक़ आहे। इलेक्शन दौरान पोलिंग स्टेशन ते असांजे माण्हुनि मथां हमला कया विया आहिनि। असां कंहिंखे दाह ॾियूं। राति जे टाइम बैलेट पेपर विरहाया विया ऐं बैलेट पेपर में हुकूमती धुर जे उम्मीदवारनि जे चूंड निशान ते ठपा लॻाया विया आहिनि। कुझु हंधनि ते राति 8 वॻे ताईं पोलिंग जो अमल जारी रहियो। पुलिस जे सॼे अमल दौरान वंगारी किरदारु अदा कयो। असां समूरा सबूत खणी इलेक्शन कमीशन ऐं अदालत वेंदासीं। उमेद त असांखे हुतां इंसाफ़ मिलंदो। हिननि इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो त रिकॉर्ड धांधली जो नोटिस वठी जामशोरो ज़िले अंदरि ॿीहर इलेक्शन कराई वञे।